إلا الذين قالوا ربنا الله ثم استقاموا تتنزل عليهم الملائكة ألا تخافوا ولا تحزنوا وابشروا بالجنة التي كنتم توعدون. اللہ اکبر آیتون لحاظاں کھوڑ وقت جے نظر کجے لحاظاں ماں اوان جے ساموں بیٹھے گالیوں عرض تو کرو چاہیاں ایڈے محبوب مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وسلم پانجا مجاہد بھی تیار کیا. اللہ اکبر ان ٹیمت جڑے محبوب سے اعلان کیو اجو کو بھی جوان گھر میں نہ ہو جے پوڑو بھی نکری اچے جوان بھی نکری اچے جن جے لنگن میں دم آہے جیکو وڑھن لڑن جڑو آہے نکری چے. ہکڑو گھروا جے میں بنڑا بھارک جو نالو معوضا بے جو نالو معاذا. نظر کنتا امڑ سان پئی روئے تھی امڑ کو پوچھا سکن او جی جل امڑ بدات سئی شاجے کرے تھی روئے چوے تھی کیا نہ رواں دے محبوب مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وسلم مجاہدن جو اعلان کیوا فرمایا تو مرد پاچن مجاہد پاچن اجو جے کرے مجھو مرس ہو جے ہاں تمہاں جو ابو ہو جے ہاں تمہاں جو ابو ہو جے ہاں تمہاں وہ پیش کیا ہاں تمہاں جو کو وڈو ہو جے ہاں تمہاں پیش کیا ہاں چوے تھی مجھے گھر مجھو کوئی نہ ونے جہادت کوئی نہ ونے اعلان رسول اللہ سید کرائیو چوے تھی ڈکو دو تھے اجو مجھو گھر خالی ہوں دو وہ بئی ننڈا بچڑا معوض اماد چون تھا اما جی جل خیر ذکر تھا جی جل اما رون جی ضرورت نہ ہے اما تو نہ رو دیکھنے بڑو بھاؤ نہ ہے جنے کو 25 سال نوارو نہ ہے جی جل ہکڑو کم تو کر کہو ماں کم کیا متے تے ہاتھ گھمائن تو جو کماؤ پٹھیے تے ہاتھ گھمائن تو جو کماؤ دعا گھرن تو جو کماؤ اللہ کندو تجھے دعا جے کرے انشاءاللہ میدان تے مقابلو کرے دکھار بو دنیا کے پتو پوے ہویا تنڈھا پر رب ان کے دل شیہاں واری دنی ہوئی. اما متھے تے بھی ہتھڑو گھمائے پٹھیے تے بھی ہتھڑو گھمائے پوہیاں دعا کر رب ہوئی بئی موکلیا تھی میں. اللہ اکبر اما جی جلہی دعا کر او مجھا رب کریمہ مکھے بنڈڑا ہوئی بئی تجھے خدمت میں موکلیا تھی میں تجھے قرآن پاک جے نظام جلائے موکلیا تھی میں مٹے محمد کریم جے محبت میں موکلیا تھی میں اما دعا گھرن تجھو کما موکل تجھو کما ودھیک اللہ مالک آما تو کے ناؤ میں دن کناؤ سے اما روئی کرے رب کے عرض تھے کرے او مولا رب کریم اتھائی دا ظاہر میں مجھا نڈھا پر ہمیں جو جے کو جذبو آہن جی جے کا دلی خواشا اللہ مجھے بچن کے کامیابی دی جائیں اللہ مجھے بچن کے کامیابی دی جائیں جائیں ٹیمتے ہوئے بئی بچڑا نکتا میں دوکھوں تو پوچھا کے آہن بھی نڈھا ہوڑے ہار کو نہ پاپونے ہوڑے دعوت کو نہیں ہوڑے شادی کو نہیں ہویا نڈھا پتو بھیڑ ہوڑے تیرن تلوارن جی ران دیا. انام تو کون پو وراجے راشن تو کون پیسہ تو کون پا وراجن ہوڑے تو ہی تیرن تلوارن جی ران دیا. چاہو نا جن جو امڑیوں ایڑیوں ہوندیوں تب انن جا بچہ بھی امڑ جو خون پاک ہو جے نا ان پاک گناہن کا بچن واری جکا امڑ ہوندی ہے نا پو ان جو خون جو کو پاک ہو جے مو ایڑو بچو پیدا تھی دو ان جو خیر پاک ہے پاک مراد خون مو گناہن کا پو اللہ وری انن بچن کو جو کو کم وٹھندو ننڈن طالبن کو ہوا دنیا بھی او دگوانی جا مسلمان ما یار انہوں نے بنی طالبن جو تو کے جذبو تو بدھانو چاہیاں جنٹے متے محبوب مصطفیٰ کریم صلی اللہ علیہ وسلم نے خدمت عالیہ میں آیا سائیں فرمان دا تمام بھئی بھی آیا ہو ہاں جا سائیں اسان بھی بھئی آیا ہو فرمان دا ہکڑو دکت جو بھی وڈلو ایو تحلی بھی دو پر تو پٹا نہ رو تو نہ ہلو ہوڑے تلوارن جو دھک ہوندو
तीरन जो मसइलो होंदो पुट तू नंढड़ो तू वापस वञो कंदो हेठ करे रोए तो साईं तने त तव्हां मुंहिंजे भाउ खे क़बूल कयो कद बि हुन जो वॾड़ो आहे हाथ वारो बि आहे तव्हां सम्झो त हे धको खणी वेंदो साईं मुंहिंजो कद बि नंढड़ो आहे साईं भला जेकॾहिं हिकिड़ो मुंहिंजो अर्ज़ु आहे जेकॾहिं अर्ज़ु मुंहिंजो क़बूल कयो त मां अव्हां जे साम्हूं पेश कयो फरमाइनि था पुट ॿुधाओ छा थो चवणु चाहे साईं तव्हां हुनखे पहलवान ताक़तवर सम्झो साईं अर्ज़ु आहे असां ॿिन्ही भाइरनि खे मल वेढ़ायो मां चवंदो आहियां इहा मल वाह जो रब खे वड़ी हाँ जिहाद जे लाइ हिक हिक शइ जो रब खे बि वणंदी हुई रसूलुल्लाह खे बि साईं पो हिय कयो चओ था न ताक़तवर बि आहे मूंखो वज़नायत बि आहे कदावर बि आहे मूंसां मल वेड़ायो से जेकॾहिं मां मारे वञा त पोइ त मूंखे वठी हलंदो न जॾहिं इहे लफ़्ज़ चए न साईं जे अखियुनि मुबारकनि मां लुड़क लड़ी आया ऐं मां हीअं थो चवां सहाबा बि सोचियो हूंदो त जंहिं जाइ ते अहिड़ा तालिब जोश वारा अहिड़ा तालिब होश वारा अहिड़ा तालिब दिलि जे ख़ुलूस वारा हूंदा जो उनखे काई ताक़त मग़लूब अल्लाहु अकबर तवज्जो कर मां न मल जो पो ज़िक्र करणो चाहियां जय मते बिनी भारन भाकुर पाता हुन जो भाकुर हुन के पइजी वियो हुन जो भाकुर हुन के पइजी वियो वो हुयो नंढो वडे के सापो चवे अदा यार हिकड़ी गाल त बुध जाए चे अदा सातो चवणो चाहे जो ते अम्मा खां तो आऊं त बई घुराए निकता से अम्मा तुझे मथे ते भी हथ घुमायो हो अम्मा मुझे मथे ते भी हथ घुमायो हो अम्मा मुखे भी दुआ दी हुई अम्मा तोखे भी दुआ दी हुई दुआ त बई घुराए आया से हाथ बई घुमाए आया से जे जड़े अम्मा जे हाथ वारी बरकत तोड़े ज़ाहिर थी थे त मुझे भी जरूर ज़ाहिर थे जेकरे मुखे रसूलुल्लाह कबूल न कयो त मुखे अम्मा घर में भी अचण को न दी अदा जेकॾहिं रसूलुल्लाह साईं मोटायो न त पुट तू मोटी वञ पो अम्मा चवंदी जॾहिं तू रसूल खे पसंद न आहे त मां तोखे पंहिंजे घर में रहणो अदा आया भी गड्डो मुखे हितो मैदान तो मोटरा जाए जड़े पांजे भाव के कन में ये गालियों पो करे ए उन दे मते है जुमलो अजीब चलो जुमलो तो चवे ओ मुजा भा तू त कबूल पजी वियो आ तोखे त कदे भी साईं को न मोटाईंदा पर हाने मुझे सजो मसलो आ एकरी मुसा मेहरबानी कजाए ते मां केड़ी मेहरबानी क्यों मुसा मेहरबानी ही कजाए तू भी जोर मां भी जोर दिया जैसे मते मां जोर दिया तू किरी पजाए मां तुझे सीने ते चढ़ी करे नारो जोर तू भी दिया जोर मां भी दिया मां जने जोर दिया न तू किरी पजा हेठ जने तू हेठ किरी पवंदे न पो मां तुझे सीने ते चढ़ी नारो हणदम पो रसूलुल्लाह सही दिसंदो कद जो हो वडो हाथी जो हो वडो पर दिलेर ऐं कम वारो त है आवा हाय हाय टेम कोने असा भी करे करे वडी उम्मीद रखंदो बाबा फलाणो वडे नाले वारो आ फलाणो वडे कम जो आ बाबा इहो जे करे बिहारे होता त सजो मुल्क आबाद पर पो खबर पवंदी आ त वरी पाको गालायो न आवा अरे न दा वजो चुप थियो अल्लाहु अकबर महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साहबन या भारन जी गाल बुधी वरदी साहबन या नंढन जी गाल आवा नंढन जी गाल हे जुमलो मां ते चई वञा नंढा बुध जाए हे जुमलो मां चई वञा नंढड़ा चवंदा आहिनि त असांजी ख़बर वॾनि खे न पवंदी आहे भले केॾो बि कन में ॻाल्हायो पर जब वॾनि खे ख़बर बस इशारा कंदो हलंदो आवा मता तव्हां नंढड़ा समझो त असां वॾनि खां वॾा थी वियासीं मता तव्हां नंढा समझो त असां वॾनि खां सियाणा थी वियासीं असांजे हरकतुनि जी ख़बर वॾनि खे नथी पवे छो पवंदी आहे पर पोइ कॾहिं कॾहिं वॾा ॿुधी बि हर भरू कननि में पर्दो ॾेई छॾी इहे केॾे बि नथो वञा चुप थी था वञा
मुसलमानो तवज्जो क्यों, मुसलमानो तवज्जो क्यों। जे मते महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबी नंढड़न तालिबन शागिर्दन नंढे भाउ वॾे भाउ खे इहो जुमलो चयो, ॿिन्ही भाइरनि भाकुर पाता, वॾे बि हरो भरो किनो मुंहुं करे ज़ोर ॾिनो, जीअं सम्झनि त हुन बि पंहिंजी ताक़त लॻाई। नंढे भाउ बि भरे करे ज़ोर जो ॾिनो, वॾो भाउ किरी पियो, नंढो भाउ वॾे भाउ जे सीने ते चढ़ी करे नारो हयईं। नंढो भाउ वॾे भाउ जे सीने ते चढ़ी करे नारो हयईं। सहाबा खिलिया, सहाबा खिली चवनि था साईं असांजो हिकिड़ो अर्ज़ु आहे। रसूलुल्लाह साईं सहाबा ॾे ॾिसी करे फरमाइनि था ॿुधायो कहिड़ो अर्ज़ु आहे। चए साईं इन मल में कुझु अटकल पई नज़र अचे, इन मल में कुझु ॻाल्हायो नथा। आवा ये जेके कन्ननि में सुर सुर हूंदो आहे न, या जेके ये लिकिलियूं ॻाल्हियूं हूंदियूं न, मल माराईंदी इहा शइ अथव।